वीडियो जी स्टार्टिंग में अली गुल हिमसेल्फ पंहिंजो पाण चाचे जमाल जी शक्ल में अख़बार पढ़ंदे नज़र ईंदो। छा ॾिसे अख़बार में को सिंधी अमरा दादू जे छड़े छोकरे सां शादी करे ॿिए मुल्क रवानो थी वेंदो। इन ही सोच में एतिरो त सोचींदो आहे जो अली गुल पीर जे वात मां रड़ ईअं निकिरी ईंदी आहे जीअं कंहिं सिंधी औरत खे ठका चंबो कढायो हुजे। अली गुल जो इहो सभु बर्दाश्त कयो सही त साइड में मोहम्मद नवाज सेवाणी में इंस्पायर्ड बाबर रुमाल कुले ते सिंधी टोपी पातल पे नज़र आयो। इहो ॾिसी बाबर अली गुल पीर अॾु टीचर शबाना जा साईं वली दादा जा इशारा करण जी इशारा कंदे नज़र आयो। त वा तोखे वरी छा थियो? माई जे मोचड़नि जी ख़बर ॿुधी तोखे पंहिंजे माई या मोचड़ यादि अची विया छा? एतिरे में इहा ख़बर पवंदी आहे त इन में हक़ीक़त जी एश बि कान हुई। जी हक़ीक़त टीवी जूं तक़रीबन सभई ॻाल्हियूं रिसर्च करण खां पोइ कूड़ियूं निकिरंदियूं आहिनि, ईअं ई बाबर जी निंड खां पोइ हीअ ॻाल्हि बि। अली गुल पीर पंहिंजे बनी जे पैसनि खुटण सबबु परेशान पे नज़र ईंदो आहे त मुश्ताक अमजद ऐं हबीब त पैसा ॾिना बाक़ी खुटनि कंहिंजा था। परेशान अली गुल पंहिंजी पूरी कोशिश कंदो आहे त काश मुंहिंजे जीअ में जोत पैदा थिए। त साइड में वेठल बाबर पेरनि में खट जी नॉर्थ साइड में ॿिली वांगुरु 7 जॻहियूं मटाईंदे नज़र ईंदो आहे। नेठ कुझु टाइम बाद अली गुल पीर पंहिंजे पैसनि जी अॻोड़ी में कामयाब थींदो आहे। ख़ुशीअ मंझां मुमताज़ जा गाना चिंची में वेठल झुमिर हणंदे नज़र ईंदो आहे। थोड़ी देर में साईं लाहौती जो होटल वट पट चाय लाहौते जो हथ में नालो जंहिंजो आहे सॼे सत में आईंदे नज़र ईंदा आहिनि। चांहि में घणो गुड़ विझण सबबु भाईजन खे इमोशन ओवर थी वेंदा आहिनि। सो बिना कंहिं बीहे कजे ॻोठ जे विच आंगण ते हंगण शुरू कंदो आहे। यार कट यार मां छा थो चवां यार, सॉरी मां त इहो ई पे सोचियो त जीअं सिंधु जे ड्रामनि में चवंदा आहिनि अड़े तुंहिंजे लाइ मां ऐं बाबर ई काफ़ी आहियूं, पर न स्पेशल थैंक्स में जिब्रान खान जो भी नालो पे नजर आयो। जिब्रान खान एडो तो फेमस थी वियो जो संदस जी पर्सनालिटी में हर ॿियो माण्हू वाक़िफ़ हुयो। आई वाज सर्चिंग त जिब्रान जी ज़ात छा आहे, छाकाणि जो एफबी में उन जी ज़ात जी जगह ते खान लिखियल आहे। व्हेन दिस सॉन्ग इज कम मां जिब्रान जे हथ में कोरो ॾिठो, मां समझी वियुमि त जिब्रान खान न बल्कि कोरा ई आहे। ग़रीब आहियां तुंहिंजा नंढा ख्वाब, इन ॻाल्हि में लॉजिक तव्हांखे मुंहिंजी बॉडी वांगुरु नज़र ईंदी, छाकाणि जो दुनिया में तक़रीबन ग़रीबनि ई वॾा ख्वाब ॾिठा, लाइक बिल गेट्स, शाहरुख खान। दे ऑल आर पुअर्स। जीअं मूंखे बॉडी न आहे, इन ॻाल्हि में कोई लॉजिक न आहे। इन्हनि जे लिरिक्स ॾिसण खां पोइ तव्हांखे महसूसु थींदो दे आर मोटिवेटिंग। ग़रीब आहियां तुंहिंजा नंढा ख्वाब वॾो सोच। इन गाने ठाहिण खां पोइ मां अली गुल ऐं बाबर खे हिकिड़ी ॻाल्हि चवंदुमि, ग़रीब आहियां तुंहिंजा नंढा ख्वाब, एॾो लो लेवल जो गानो, कुझु वॾो सोच। बाबर जे लिरिक्स ते डीप नज़रसानी कंदो त माड़ील जे बदिरां रेल यूज़ कंदे नज़र ईंदो। मुंहिंजी जॻह हुजाना पकड़े सघाना। हिन भाउ वटि पाण वटि रे माड़ी आहे न, संदस जन असांखे ग़रीब जो लक़ब ॾेई वरी चई रहिया आहिनि त वॾो सोच। ग़रीबनि जा ख़्वाब एॾो मोटिवेशनल आहे जो संदीप महेश्वरी मोटिवेशन छॾे छोला खपाइण लॻो, छाकाणि जो चवंदा आहिनि न धंधो कहिड़ो बि हुजे नंढो न आहे हूंदो। ग़रीबनि जा ख़्वाब एॾो मोटिवेशनल आहे जो मोटिवेशनल जे आख़िरी 3 लफ़्ज़ उबतड़ हुनजो ख़ुलासो आहे। ग़रीबनि जा ख़्वाब एॾो मोटिवेशनल आहे जीअं आबिद बुरोई जो लिरिक्स में हुनजो यूज़ थियल ह्यूमर। ग़रीबनि जा ख़्वाब एॾो मोटिवेशनल आहे जीअं जिब्रान जी इंग्लिश में यूज़ थियल हुनजा टेंसेस। ग़रीबनि जा ख़्वाब इज़ मोर लाइक ग़रीबनि जी हक़ीक़त। ए सॉन्ग लुक लाइक आयरनिकली। आई थॉट सरकेज़म सिर्फ़ु कॉमेडी में ई कई वेंदी आहे, पर हिते वरी सॉन्ग्स में भी। वीडियो पसंदि अचेव त वीडियो खे सब्सक्राइब कयो ऐं चैनल खे लाइक कयो। थैंक यू। ऐं बाबर ऐं अली गुल पीर तव्हांजो सॉन्ग ॾाढो मूंखे वणियो। ऐं दिस इज़ जस्ट फॉर entertainment video, so like the video, subscribe the channel. Thank you. Allah Hafiz. जी सिंध जी लतीफ़। ग़रीब आई तू तुंहिंजा नंढा ख्वाब, वॾो सोच थी ट्रम जो तू यारो, ना ॿियनि जो ख़्याल लेबू बस का से दो प्राइवेट जहाज़, पैसे जी भरमार।